अस्सलाम वालेकुम। नईम सुमरो ऑफिशियल यूट्यूब चैनल सां गॾु आहियां नईम सुमरो। जी त दोस्तों अव्हांखे हिकु अपडेट ॾींदा हलंदासीं, हिकु ब्रेकिंग न्यूज़ अव्हांखे ॾींदा हलंदासीं त सिंध जी नाले वारी फ़नकार ऐं सिंध जी नाले वारी गुलकार फ़ाइज़ा अली जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं। त फ़ाइज़ा अली उहा सिंगर आहे जे थोरे वक़्त में, थोरे टाइम में ऐं नंढी उमिरि में मक़बूलियत माणी ऐं सुबुह खां वठी करे फेसबुक ते चर्चो हली रहियो आहे सिंगर फ़ाइज़ा अली जो। त सिंगर फ़ाइज़ा अली हिकु ख़ूबसूरत शख़्सियत सां निकाह करे छॾियो आहे, यानी कि उन्हनि जी ज़िंदगीअ में हिकु नओं हमसफ़र अची वियो आहे। सो इन ते फ़ाइज़ा अली जा जेके बि परिस्तार आहिनि उन्हनि खे इलाही सातिरो सदमो पहुतो आहे ऐं उन्हनि जो चवणु आहे त असां फ़ाइज़ा सां बेहदि प्यारु कंदा आहियूं, बेहदि मोहबत कंदा आहियूं ऐं फ़ाइज़ा अली ऐं मां असांखे अहिड़ी उमेदु न हुई। सो दोस्तो हिकु जॻह ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं त सिंगर फ़ाइज़ा अली पंहिंजो ज़िंदगीअ जो हस्बैंड ॻोल्हे छॾियो ऐं उन सां शादी करे छॾी। अपडेट ॾींदा हलंदासीं, ख़ूबसूरत ॻाल्हि ॿुधाईंदा हलंदासीं। जेकॾहिं अञा ताईं असांजे चैनल अव्हां सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। नईम सुमरो ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे, सो इन खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। सिंगर फ़ाइज़ा अली जे बारे में अव्हांखे मालूमात ॾींदा हलंदासीं त सिंगर फ़ाइज़ा अली जी शादी थी वई आहे, उन कंहिंसां शादी कई आहे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदासीं।